सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह इमरान खान जे बयान ते रद्द-ए-अमल ॾींदे चयो आहे त इमरान खान जेल भरियो तहरीक जो ऐलान भली करे पर गिरफ़्तारी सिंध मां ॾे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ते पहुचायूं पिया। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह इमरान खान जे बयान ते रद्द-ए-अमल ॾिनो आहे। संदसि चवणु आहे त इमरान खान जेल भरियो तहरीक जो ऐलान भले करे पर गिरफ़्तारी सिंध मां ॾे। नासिर हुसैन शाह वधीक चयो आहे त सिंध जेलनि खे इस्लाह घर बणायो वियो आहे। इमरान खान ऐं शेख रशीद खे सुधारियो वेंदो। अहम ख़बर अवां ते पहुचायूं पिया। नासिर हुसैन शाह वधीक चयो आहे त इमरान खान सम्झे थो त इंसानी हक़ इज़त ऐं एहतराम रुगो संदसि हक़ आहे। इमरान दौर में जॾहिं आसिफ ज़रदारी खे गिरफ़्तार कयो वियो त छा संदसि न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी साणसि गॾु न हुई? नासिर शाह वधीक चयो आहे त मोहसिन बेग खे न रुगो घर मां गिरफ़्तार कयो वियो पर मथसि ॿारनि साम्हूं तशदुद बि थियो जेको विसारे नथो सघिजे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ते पहुचायूं पिया। इमरान खान जे बयान ते सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो रद्द-ए-अमल साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त इमरान खान जेल भरियो तहरीक जो ऐलान भले करे पर गिरफ़्तारी सिंध मां ॾे। नासिर शाह वधीक चयो आहे त सिंध जेलनि खे इस्लाह घर बणायो वियो आहे। इमरान खान ऐं शेख रशीद खे सुधारियो वेंदो। नासिर शाह चयो आहे त इमरान खान सम्झे थो त इंसानी हक़ इज़त ऐं एहतराम रुगो संदसि हक़ आहे। हुन वधीक चयो त इमरान दौर में जॾहिं आसिफ ज़रदारी खे गिरफ़्तार कयो वियो त छा संदसि न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी साणसि गॾु न हुई? हुन वधीक चयो आहे त मोहसिन बेग खे न रुगो घर मां गिरफ़्तार कयो वियो पर मथसि ॿारनि साम्हूं तशदुद बि थियो जेको विसारे नथो सघिजे। इक़्तिदार वक़्तु इमरान खान ऐं संदसि वज़ीरनि जो मुख़ालिफ़नि सां ख़राब रवैयो हो जेको बि विसारे नथो सघिजे।